सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा आर्मी चीफ के मामले ते हुकूमत के सुभाणे ताईं को न को हल कढण की हिदायत करे छॾी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की मुलाजमत वाले मुद्दे में वाद के खिलाफ दाखिल दरख्वास्त ते सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई, जॾहिं त अटार्नी जनरल पाकिस्तान अनवर मंसूर पंहिंजा दलील ॾिना। ॿुधणी दौरान 2 भेरा वक़फ़ो कयो वियो। पंहिंजा रिमार्क्स ॾींदे आसिफ सईद खोसा जो चवणु हो त वज़ीर आज़म आर्मी चीफ जी ॿीहर मुक़रर जो मशवरो ॾिनो, पर नोटिफिकेशन में वाद लिखियो पियो। कंहिं बि समरी ऐं नोटिफिकेशन के पढ़ण जी तकलीफ़ ई न कई। हुन चयो त अदालत 3 नुक़्तनि जो जाइज़ो वठंदी त वाद या ॿीहर मुक़ररी कहिड़ी कानून हेठि कई वई, मुक़ररी लाइ सही रस्तो इख़्तियार कयो वियो या न, ऐं इहो बि त मुक़ररी जो सबबु कहिड़ो आहे। चीफ जस्टिस चयो त माज़ी में जनरल पाण खे 10 साल वाद ॾींदा रहिया। हाणे मामिलो असां वटि आयो आहे त तइ करे था वठूं, असां कानून खे ॾिसंदासीं, शख़्सियत खे न। हुन चयो त हीउ निहायत अहम मामिलो आहे, इन में सभिनी जी ॻाल्हि ॿुधंदासीं। इहो सुवालु अॼु ताईं कंहिं न उथारियो आहे, हाणे जॾहिं सुवालु उथारियो वियो आहे त उनखे ॾिसी था वठूं। चीफ जस्टिस चयो त एक्ट में मुद्दे में वाद ऐं ॿीहर मुक़ररी जो ज़िक्र ई न आहे। अहिड़ी रीति आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद जो ज़िक्र बि एक्ट में मौजूदु न आहे। चीफ जस्टिस अटार्नी जनरल खे मुखातिब थींदे चयो त असांखे ॾेखारियो त काल्ह काबीना कहिड़ी मंज़ूरी ॾिनी आहे, असां त मवाद ॾिसी फ़ैसिलो ॾिनो आहे। मुक़ररी मुलाज़मत जे मुद्दे बाबति अटार्नी जनरल जे दलीलनि ते चीफ जस्टिस चयो त जॾहिं आइनी ऐं क़ानूनी तरीक़ेकार मौजूदु हुजे त पोइ रिवायतुनि जो सहारो नथो वठी सघिजे। चीफ जस्टिस चयो त ईअं त असिस्टेंट कमिश्नर जी मुक़ररी बि न थींदी आहे जीअं आर्मी चीफ खे कयो वञे थो। संदसि चवणो त हिकु माण्हू रिटायरमेंट जी उमिरि खे पहुची वियो हुजे त उन जी रिटायरमेंट खे मुअतल करे सघे थो। जेकॾहिं जंग थी रही हुजे त आर्मी चीफ जे रिटायरमेंट में आर्ज़ी देर करे सघे थी। ॿुधणी दौरान बैरिस्टर फ़रूक नसीम बि रोस्टर ते आयो। चीफ जस्टिस फ़रूक नसीम खे मुखातिब थींदे चयो त सुभाणे ताईं अव्हां पंहिंजे वकालतनामे ऐं लाइसेंस जो मसइलो हल करे अचिजो। केस जी ॿुधणी दौरान अटार्नी जनरल इंकशाफ़ कयो त आइन हेठि वज़ीर आज़म पाक फ़ौज जे माज़ी में कंहिं बि रिटायर थियल जनरल खे आर्मी चीफ मुक़ररु करे सघे थो। अटार्नी जनरल अदालत खे चयो त जेकॾहिं आर्मी चीफ जो मुदो न वधायो वियो त इदारो सरबराह खां महरूम थी वेंदो। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त असां अव्हांखे सुभाणे ताईं जो वक़्तु ॾियूं था, हल कढो। ॿी सूरत में असां आइन जो हलफ़ खयो आहे ऐं असां आइनी ड्यूटी पूरी कंदासीं। हुन मौक़े ते चीफ जस्टिस वधीक रिमार्क्स ॾिना त सदर ऐं वज़ीर आज़म जी एडवाइस ऐं नोटिफिकेशन जारी करण वारनि जूं डिग्रियूं जाचियूं वञनि। बाद में अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। हाणे ॾिसणो इहो आहे त सुभाणे सुप्रीम कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो करे थी। असां तव्हां सभिनी खे इहो इंतज़ारु रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।